मिर्चा मुर्गा से वो रात दिल सां ॾाढो विड़ियो हाँ तुंहिंजे लाइ ॿियो छा छा कयां मां चई त हणी धक पंहिंजो मथो फाड़िया मां जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकान। दोस्तों साहिल जा मिनसा जे भाउ जा पेपर था हलनि मैट्रिक जा असां हुनखे वठण था वञूं 12 थी विया आहिनि हाणे असां वेट कंदो हूंदो हलूं वाह ओके वाह दोस्तों ये असां अची विया हूं हे साहिल जो स्कूल आहे जिते पेपर था थियनि ऐं हे दोस्तों असां ॾिठोसीं जिते वेट पिया कयूं त उते ही पौधा लॻल आहे ऐं हे ॾिसो मट में लॻल आहे हे लुपरी चवंदा आहिनि हिनखे वण खे या कुझु बरल ज़ख़्मनि ते कमु ईंदो आहे ऐं हे ॾिसो ओए साहिल ओए हा वाह पेपर थी वियो पेपर थी वियो हलो दोस्तों साहिल पेपर ॾेई आयो आहे मिनसा गॾु वेठी अथसि मिनसा भाई खां पुछ पेपर थी वियो हाँ पेपर सही थी छाजो पेपर हो जो इंग्लिश जो घणा पेपर थिया बस बाक़ी घणा रहा 5 रहा हलो ठीक है जेके 5 में मुश्किल ही अच्छा मूंखे त मैथ मुश्किल लॻंदो मैथ सुभाणे मैथ्स ही ओए मरी वे वापस वे दोस्तों अॼु खेतपुर मीरस मां हिकिड़ो शाइर असां वटि आयो आहे दिलशेर पिताफ़ी सो आहे यार जागीरानी जे शहर जो मुंहिंजो बि शहर आहे संगीतो जो ऐं अंदाज़ बयां बि साॻियो अथसि हेॾा बॉस बि वेठल आहे जेको रिमार्क्स ॾींदो ठीकु आहे भाउ मूं सां ॿुधऊंसि पोइ तव्हां रिमार्क्स ॾिजो ठीकु आहे ओके भाउ शेर ॿुधा तुंहिंजे लाइ ॿियो छा छा कयां मां चई त हणी धक पंहिंजो मथो फाड़िया मां तुंहिंजे लाइ ॿियो छा छा कयां मां न ॾिनी फीस वरिता तुंहिंजा किताब मूं हूंदे होशियार निकतस क्लास खां कई रेपुटेशन ख़राब मूं कॾहिं तो चयो कोल्ड ड्रिंक वठी आ कॾहिं वता तो लाइ कबाब मूं हर आर्डर रखियो अखियुनि ते ना ॾिनो तोखे जवाब मूं हलियसि ॿधी बाहूं लिकाए छॾी तबियत पंहिंजी नवाब मूं तुंहिंजे लाइ ॿियो छा छा कयां मां चई त हणी धक पंहिंजो मथो फाड़िया मां हूंदे पैसे वारो थियसि कंजूस दोस्तनि में लिखायो वयसि बेवकूफ़ फेसबुक जे पोस्टनि में वरी कावड़ छिड़बूं धारनि तुंहिंजे एक्शन में दिलशर मां छॾे वेंदी मैं पिताफ़ी खे विझे थी रोज़ तूं टेंशन में तुंहिंजे लाइ ॿियो छा छा कयां मां चई त हणी धक पंहिंजो मथो फाड़िया मां तुंहिंजे लाइ ॿियो छा छा हणी धक पंहिंजो मथो फाड़िया मां हाणे त मथा फाड़ण वारो ॻाल्हियूं थो करे अब ॿुधायो शेर कीअं मुंहिंजा कमेंट्स नौजवाननि जे लाइ इहे आहिनि त नौजवान वटि हिकिड़ो ब्राइट फ्यूचर आहे ऐं जुमिलनि जी जेका हिन चूंड कई आहे उहा इंतिहाई ख़ूबसूरत कई आहे ऐं शाइर उहो ई कामयाबु ईंदो आहे जंहिं वटि जुमिला हुजनि ऐं लफ़्ज़ हुजनि सो हिन वटि लफ़्ज़नि जो मूंखे ज़ख़ीरो नज़र आयो आहे सो हिन जो एज़ पोइट काफ़ी वॾो फ्यूचर आहे हा पर ही वधीक थोरो फास्ट आहे ही थोरो वधीक फास्ट आहे अच्छा हिन में हिकिड़ी शइ जो मूंखे थोरो दिलशर लॻो जुमिले में न ॾिनो जवाब मूं तूं चए थो न ॾिनो जवाब मूं थोरो मूंखे ई फील थो पोइ थी थो सघे न बि हुजे पर मूंखे अलाए छो लॻो आहे न हा आहे ईअं न ॾिनो जवाब मूं पर तो चयो न ॾिनो जवाब मूं मूंखे ई लॻो थी थो सघे न हुजे अब तूं ॿुधाए छा थो सम्झे सही आहे सही बहितरीनु तमामु सुठो कामयाबु वेंदो ऐं जेको आहे त नौजवान छोकिरो आहे तमामु जेको आहे त अगरि थोरी महिनत कंदो त तमामु जेको आहे सुठो कामयाबु वेंदो हाणे तूं हिकिड़ो असांखे किशोर जे आवाज़ में कंहिंमें गानो ॿुधा भला असां ॿुधूंसि न हा ॿुधो बाक़ी जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकान वो फिर नहीं आते जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते मोटा साहब मूंखे लॻे थो न गानो त बाक़ी हुजे पर हिन में मज़ो न हुयो जिंदगी के सफर में गुजर जाते हैं वो मकान वो फिर नहीं आते
वो फिर नहीं आते इहो आहे। अब हाणे इन जो जवाब मां तव्हां ॿिन्ही खे जज नथो करे सघां, आवाम पाण ई कंदो। दोस्तो असलम भुट्टे खे बि तव्हां ॿुधो, दोस्त खे बि ॿुधियो ऐं तव्हां इन कमेंट करे ॿुधाइजो त राइट या ओके क्या हिन अधे जो फ्यूचर ब्राइट आहे या न। कुझु चवणु चाहे पियो दिलशर? जी बिल्कुलु, मुंहिंजो पेज बि आहे फेसबुक ते दिलशर पोइट्री पिताफ़ी जे दिलशर पिताफ़ी पोइट्री जे नाले सां पेज बि आहे उनखे। जी जी फेसबुक ते बि आहे ऐं टिकटॉक ते बि आहे, यूट्यूब ते बि आहे ऐं दिलशर पिताफ़ी पोइट्री जे नाले सां आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मां तव्हांजे बारे में चवंदो वॾी महिरबानी कुर्ब तव्हांजा लख लाइक साईं इमरान चांडियो साहिब जा, जन वॾे माणपाड़ खे मां सलाम कंदुसि ऐं साईं असलम भुट्टो साहिब जा बि लख थोराईंदा आहियूं असां, जन पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो आहे। ऐं हिन दौर में चवंदा आहिनि त टाइम कढणु वॾो मुश्किल हूंदो आहे ऐं जेके टाइम कढनि उहे माण्हू तव्हांजे लाइ ख़ासि हूंदा आहिनि। वॾी महिरबानी कुर्ब लख लाइक तव्हांजा साईं। वॾी महिरबानी दिलशर असां जेके हूं न न्यू टैलेंट खे ईअं ॻोल्हींदा आहियूं जीअं किवलियूं जेके खंड खे ॻोल्हींदियूं आहिनि। अब ईअं न सो अलाह करे असां दुआ कयूं था त तव्हां ॿई दोस्त बाक़ाइदा कामयाबु थियो ऐं ज़िंदगी में बाक़ाइदा कंहिं जॻह ते पुॼो ऐं बसि माना ईअं सम्झो त असां सभिनी जूं तव्हांखे दुआऊं। कमेंट करे ॿुधाइजो त अधे जो आवाज़ ऐं अधे जी शाइरी कीअं लॻी। दोस्तो हे ॾिसो हे अछो रंग आहे ऐं कलम आहे ऐं हिन गाॾी खे कलम टच थियणो हुयो। राति मां तव्हांखे ॾिसम त हिनखे कलम टच थींदी आहे। ॾिसो हे ॾिसो उहो हिते थींदी, हे कलम टच थींदी। राजा रिकॉर्डिंग तो करे, राजा ॾेखार आहे। दोस्तों ही पावर ऑयल जी बक्सी आहे, हिनखे बोतल चवंदा आहिनि पावर ऑयल जी। सो हितां लीक थी वई ऐं हीअ मां यूपी मां वठणु वियुसि त हिन हिकिड़ी बोतल आहे 6,500 रुपया चवनि पिया, माना जेका क़ाबिली हूंदी आहे 6,500 रुपया। पोइ कंहिं दोस्त मूंखे ॾसियो त चई यार हिनखे रेगमाल हणी पहिरियों हिनखे गरम कजां, इहो सणब ख़तमु कजां, रेगमाल हणजांसि पोइ हिनखे मैजिक हण। सो हाणे मैजिक हणी ऐं हिनखे सुकायां थो, ॾिसूं कमु करे थी या नथी करे। हे आहे मुआरी हिन बलीनो गाॾी जी। हे सलीम यार बि चए पियो यार पैसा हुजनि त तोखां मां वठी छॾियां। अलाह पैसा ॾींदई न का भली गाॾी वठंदासीं इंशाअल्लाह। दोस्तो अॼु असां ॿारनि जे फरमाइश ते पॉपकॉर्न था पचायूं। हिन में थोरो लूणु विधो आहे, ॿिज विधा आहिनि, थोरो तेल ऐं हेठों बाहि थोरी मां तेज़ कयांसि थो। हे बाहि बि थोरी तेज़ थी वई ऐं थोरो लूणु बि विझांसि थो। हे थोरो लूणु पइजी वियो। हाणे हिनखे थोरो चमच सां या कंहिंसां मां हिलाईंदुसि, बल्कि हीअं थो कयां। दोस्तों हिनखे रखी ढक ॾींदासीं असां, ढक ॾिनोसीं, ढक लाथो आहे सामुन, हितां सामुन खे सो आवाज़ करो। हाणे बसि तयारु आहिनि, सभु तयारु थी विया आहिनि, लायूं था हिनखे पाण। हे ॾिसो दोस्तो तयारु थी विया फर्स्ट क्लास, जीअं असां ॿाहिरां वठंदा आहियूं उअं ई तयारु थींदा आहिनि। हाणे मिनसा खाईंदी, मिनसा खाई ॾिसूं सही आहे, खाई ॾेखार सही आहे, सफ़ा सही आहे। हाँ लूणु विझांसि। हलो चुचू खे ॿाहिरि खणी आयो। हे ॾिसो मिनसा ॾेई अचे थो, मिनसा सां त हिरियल आहे, अचे थो न। हा हलिया 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 हलिया, ख़ुशि थी वियो आहे, हिते ॾिसी ख़ुशि थी वियो आहे, ॿाहिरि आयो न त ख़ुशि थी वियो आहे। मिनसा चए त पप्पा मूंखे तूं अॼु अंडो मानी खाराए, मां अंडो मानी खारायांसि थो मिनसा खे, चुचू खे बि खणी आवांसि। छा यादि कंदी मिनसा? नंढड़े जो नालो छा आहे? अरहम मुनीर। अरहम मुनीर। अरहम मुनीर। अरे वाह, डिरे तो है अरहम मुनीर तोते का? डिरे तो नथो न? तव्हांजो नालो छा आहे? मुनीर। मुनीर? जी हाँ। अरे मुनीर तूं असांखे कीअं सुञातो? मिनसा जे करे तोते करे? असां तव्हां यूट्यूब ते सुञायो, ख़ासि तौर मिनसा जे करे। मिनसा जे करे। हाणे हिन वीडियो में अरहम बि अची वियो, तव्हां बि अची वियो। माशाल्लाह ज़बरदस्त। सही आहे न? अरहम अरहम हिनखे हथु विझ भला। तोते का उड़ी 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 तो अरहम। अब सुभाणे इहा वीडियो ईंदव इन नेटवर्क ते। नेटवर्क ते बिल्कुल हां। ओके बा, महिरबानी। हाणे पुछेस विची आंगो केरिया, विची आंगो केरिया, विची आंगुर ॾसेस। या तो नहीं। अरे विची आंगुर ॾसेस, चुचू विची आंगुर ॾस। इहा ना आहे, इहा ना आहे। वरी लिखा पोइ ते कर, वरी हथ पोइ ते कर, पोइ ते कर, वरी हाणे कर। विची आंगुर ॿुधा कहिड़ी आहे? इहा ना आहे, इहा ना आहे। अरे ग़लति थो ॿुधाए। हाँ विची आंगो केरिया, विची आंगो केरिया, विची आंगुर ॾसेस कहिड़ी आहे? कहिड़ी?
कहिड़ी विच वांगुरु ड्रेसिस चुचू विच वांगुरु ड्रेसिस इहा न आहे अरे के जाने हो हा इहा अदाए असांजो नओं फनकार अथव हिनजो आवाज़ु चेक कयोसि वधीक तव्हां पाण आऊं फ़ोन करा छा नालो थी वाह तौफ़ीक नालो तौफ़ीक पाण केरु आहीं पाण पवर पवर पोइ सिंगर थियण थो चाहीं जी गानो ॿुधाईंदे मौक़ो ॾियूं था मौक़ो ॾियूंसि बाक़ाइदा पर फुल आवाज़ में ॿुधाईंदे शर्माईंदे त न हिते ई ॿुधा को मसलो ई छोकिरियुनि वांगुरु शर्माईंदे त मां बंदि कंदोमांइ मोबाइल हल 1 2 3 ॿुधूं दादा वो रात दिल सां मां ॾाढो विड़ियो हाँ रात दिल सां मां ॾाढो विड़ियो हाँ यादि तोखे हू हर हर करे पई यादि विसरी वियो ॿियो कोई यादि अथई हा हा कुर्सी ते वेही ॻाईंदे अब आहे कुर्सी वारो फनकार आहे वेर जेको बाक़ाइदा जेको आहे असां वटि माशाल्लाह हर क्वालिटी मिलंदी मज़दूरनि जी सिंगर चवंदे सिंगर अदाकार त अदाकार मिलंदी ॿुधो त अचे त मां वेही ॻाईंदो आहियां हल भा वेही पर आवाज़ तुंहिंजो न ॿुधण में घटि थो अचे हा हल 1 2 3 यादि कर ए मोबाइल खुले थी त वरी आवाज़ गुम वरी यादि थो करे अॻोने थो चए त मूंखे 100 गाना यादि आहिनि दहशत चढ़ी वई कंहिंजी अरे कंहिं कलेक्शन कढी आहे हिते अब कलेक्शन त न कढी अथव न अब कलेक्शन त कोन्हे दहशत कंहिंजी अथई न वाक़ई जेको आहे हिन किथा असांजे तो त ई दहशत त न अथई न हल ठीकु आहे जलाल चांड जो गानो ईंदो अथई न ईंदा अथई हिकिड़ो ॿुधा ममताज़ मोलाई जो को गानो ईंदो अथई ॿुधा हिकिड़ो गानो ॿुधा तेज़ जीअं आवाज़ हिते अचे हा बाक़ाइदा इन अचे न त मशहूरु कीअं थींदे बाक़ी वरी विसरी वियसि रुकी शलवारूं वॾियूं पायूं बीठो आहीं शाम तो ऑफिस वठी ईंदासीं त हा। सुभाणे वेही ने ट्राई वठी अचां हुते सुभाणे सुभाणे शाम जो हाणे हिकिड़ो सिर्फ़ु इहो ॿुधाए हिन महिल मसलो छा अथई मसाला इहो यार दहशत चढ़ी वई आहे माण्हू वेठा दहशत चढ़ी वई आहे माण्हू वेठा आहिनि इन करे असांजे त भरिसां जेको बि हूंदो न कि दहशत चढ़ंदी आहे हमरा खां पुछूं था तुंहिंजो नालो छा आहे मस्त अब छा थो सम्झे छो नथो ॻाए सघे साईं हाणे माण्हू वेठा आहिनि इन जे करे नथो ॻाए उहे छोकिरियूं शर्माईंदियूं आहिनि न शर्माए नथो दहशत चढ़ी वई आहे दहशत चढ़ी वई असां हिकिड़ो तोता खई विड़ऊं कहिड़ियूं क्लैशनियूं खई विड़ऊं टोका कनि माते पर अलाए छो यार न वाक़ई ट्राई न इमरान भाई वठंदासीं सुभाणे ट्राई सुभाणे हा ठीकु आहे हल चओ अला हाफ़िज़ हल न हिन में चओ न चओ साईं मूंखे अॼु माफ़ु कयो सुभाणे चओ न तेज़ चओ न इंशाल्लाह ॿुधाईंदासीं सही सां सही सां ग़लती थी वई आहे हा चओ न तेज़ त चओ न अॼु असांखे दहशत चढ़ी आहे सुभाणे फ्रेश थी तव्हांखे ॿुधाईंदासीं असां असांखे मौक़ो ॾियूं था बसि हाणे हिकिड़ो जुमिलो चओ चैनल खे सब्सक्राइब कयो हा सब्सक्राइब कयो चैनल खे सब्सक्राइब कयो हा चओ न इमरान भाई के चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक ऐं लाइक कयो हलो ठीकु आहे भाउ सुभाणे मिलंदासीं ओके दोस्तो राति जा 3 थी विया आहिनि लाइट अञा ताईं कोन आई आहे सोचो त चुचू खे भला ॿाहिरि गैलरी में वेठा वीचारे खे गर्मी थींदी हूंदी बहरहाल ग़लति थो थिए लाइट जो मसइलो हाणे वधी वियो आहे तमामु घणो वधी वियो आहे छा कजे सुबुह जो वरी मैट्रिक जा पेपर बि आहिनि साहिल जा वीचारो सुतो पियो आहे छा कयूं